खबरुन अपडेट सिलसिले के अगते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया। ठोकरा ठोका हुज्जतुल इस्लामुल मुस्लिमीन अल्लामा गुलाम अकबर सईदी खतीबी लतीफ़ी इमाम बारगाह शुहदाए करबला ठुकराठो हुज्जतुल इस्लाम मुस्लिमीन अल्लामा अशफाक अहमद नजबी नात खान सईद अहमद भंबरो ज़ाकिर अलबैत अली हैदर हैदरी बानिया हाजी अब्दुल जब्बार मोहतम मोमनीन हैदरी मौला ठुकराठो में जश्न ईद मिलाद नबी मल्हायो वियो। इन्हीअ में सब मुअत्तर बणिजी पंहिंजे चेहरनि खे ख़ुशि बणाए पंहिंजूं अखियुनि खे रोशन करे जगाए करे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दिल ख़ुलूस सां ऐं अखियूं खोले जश्न ॿुधूं ऐं हमेशह मुंहं ते मुर्क आणियूं। मुंहं ते ख़ुशी हुजे छो त टाइम ई अहिड़ो आहे। नगर कयो आहे तव्हांखे निंड बि ॾाढी थी अचे पई। मां वधीक टाइम